अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। अदालत पारां चयो वियो आहे त पुलिस जा सीनियर ऑफिसर आहिनि त छा उनखे क़त्ल करण जी इजाज़त मिलियल आहे। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जे जवाबदारनि जी अपील ते ॿुधणी थी। लाॻापियल SSP ऐं ॿियूं धुरियूं अदालत में पेश थियूं। वाजिद दुरानी ऐं राय ताहिर बीमारी सबबि अदालत में पेश न थिया। शुएब सडल तरफ़ां हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल। अदालत हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। शाहिद हयात, शब्बीर अहमद क़ाइम ख़ानी, आगा मोहम्मद जमील, मसूद शरीफ़ लाॾाणो करे विया। जवाबदारनि जे वकील जो इहो चवणु आहे। अदालत केतिरनि ई ॿुधणियुनि ते रिपोर्ट तलब कई पर रिपोर्ट पेश न कई वई। जवाबदारनि जे वकील जो इहो चवणु आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो। जी ज़ुल्फी। जी, सिंध हाई कोर्ट में मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जे जवाबदारनि जी अपीलुनि ते ॿुधणी थी आहे। लाॻापियल SSP ऐं ॿियूं धुरियूं अदालत में पेश थियूं आहिनि। अपीलुनि जी ॿुधणी 6 हफ़्तनि लाइ बग़ैर कार्रवाई जे मुलतवी कई वई। वाजिद दुरानी ऐं राय ताहिर बीमारी सबबि अदालत में पेश न थी सघिया। शुएब सडल तरफ़ां हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त अदालत में दाख़िल कई वई। अदालत हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त शुएब सडल जी मंज़ूर करे वरिती। जवाबदार जे वकील चयो त शुएब सडल सुप्रीम कोर्ट जी असाइनमेंट ते मुक़ररु आहे, उनखे हाज़िरी खां छूट ॾिनी वञे। जवाबदारनि जे वकील चयो त केस 2020 खां इल्तवा में आहे। केस हलायो वञे। उन केस में पुलिस जा सीनियर ऑफिसर जवाबदार आहिनि। अदालत सवाल कयो त पुलिस जा सीनियर ऑफिसर आहिनि त छा उन्हनि खे क़त्ल करण जी इजाज़त मिलियल आहे। वकील चयो त केस में केतिरा ई जवाबदार फ़ौत थी विया आहिनि। शाहिद हयात, शबीर अहमद क़ाइम ख़ानी, आगा मोहम्मद जमील, मसूद शरीफ़ लाॾाणो करे विया आहिनि। जवाबदार जे वकील चयो त अदालत केतिरनि ई ॿुधणियुनि ते रिपोर्ट तलब करे वरिती आहे पर अञा ताईं रिपोर्ट पेश न कई वई आहे। जी केस मीर मुर्तज़ा भुट्टो 20 सितंबर 1996 ते दो तलवार अॻियां पुलिस मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो हुयो। उन वाक़िए जा 2 अलॻि केस दाख़िल कया विया। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।